नंढन वडन नवन पुराण रस्तन राहुन चौकन चौराहन ते हलंदे खबर ना है त केड़े साल केड़ी मौसम में किथे कीअं ऐं कॾहिं हुन सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई। बल्कि आऊं त इहो सोचे हैरान आहियां त हुन सां मुंहिंजे मिलण जो मुहर कहिड़ो हो। पर माज़ीअ जी झेड़ी सुहाईअ में जूह विझी निहारियां था त यादि अचे थो त लॻभॻि 30 खनि साल अॻु जॾहिं शहर नवाबशाह अञा बेनज़ीराबाद बणजण खां वॾे फ़ासिले ते हो, जॾहिं अञा आऊं पंहिंजे ॻोठ इस्माइल खान बिरोहीअ खां नवाबशाह अकेलो ईंदे घबराहट महसूस कंदो हुउसि, जॾहिं अञा मुंहिंजो अदब सां वास्तो कचो कचो हो ऐं कंहिं बि अदीब या अदब दोस्त सां को बि तालुक न हो, जॾहिं आऊं अञा पंहिंजे अंदर में उदासी ऐं अकेलाई जी उञ खणी सुञाणप जी रुञ झागे रहियो हुउसि, तॾहिं हुन सां मुंहिंजी मुलाक़ात थी वई हुई। ऐं पोइ जॾहिं हुन सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो सावण जे बरसातुनि जियां जुड़ियो हो त मूंखे लॻो हो अकेलाई जी उञ ऐं पंहिंजी ॻोल्हा जी रुञ में रुलंदे मुंहिंजी मुलाक़ात पंहिंजे पाण सां थी वई आहे, किताबनि सां थी वई आहे, रोशनीअ सां, ज़िंदगीअ सां थी वई आहे। पोइ आस्ते आस्ते तालुक जी उहा तंद वाबस्तगीअ, प्यार ऐं पंहिंजाइप जे तवील शाहरा में तब्दील थी वई। शाहरा जंहिंमें केतिरनि ई सालनि जा संगे मील हुआ, लम्हनि जा स्पीड ब्रेकर, मिलण न मिलण जूं सायूं हुयूं, यकीन ऐं बेयकीनी जा लोॾा लम्हा हुआ, पर बहरहाल तालुक जी उहा तंद क़ाइमु हुई ऐं उहा तंद इन करे क़ाइमु हुई जो हू शख़्स जंहिंखे पाण सभु सॼण सिंधीअ जे नाले ऐं सिंध जे आशिक़ जे हवाले तौरु सुञाणूं था, सो पंहिंजे अंदर में हिकिड़ो ॿिन्ही हसास माण्हू हो। ऐं मुंहिंजी साणस वेझड़ाई जो वॾो सबबु संदसि सियासी पासो न, पर संदसि अंदर जो हसास शख़्स ऐं गहरो अदबी रुख डायमेंशन हो। अव्हां खे इहा ॻाल्हि ॿुधी बि शायदि हैरत थिए त ज़िंदगीअ जे उन काफ़ी वॾे सफ़र में बि हुन जंहिंजो बक़ौल संदसि घणो वक़्तु क़ौमी कारकुननि जी ज़हनी तरबियत में गुज़रंदो हो, मूंखे कॾहिं बि को सियासी क़ौमी लेक्चर न ॾिनई, न ई मूंखे कारकुन बणाइण जी कोशिशि कयईं। पक सां इहा संदसि ज़हानत हुई जंहिंखे ॿुधायो पिए त हर माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो कमु, हुनुर, दग ऐं दुनिया हूंदी आहे ऐं हर माण्हूअ खे उहो ई कमु करणु घुरिजे जेको खेसि सूंहे थो। इन करे हुन मूंखे किताबनि ऐं किताबनि वारनि सां मिलायो ऐं ॿियो पाण जहिड़नि हसास दोस्तनि सां मुतारिफ़ करायो। मूंखे हमेशह हिकु ख़ासि पंहिंजाइप जो अहसासु ॾियारियो। इहो ई सबबु हो जो आऊं जीअं शुरू में कंहिं क़ौमी काज में संदसि पुरसोज़ आवाज़ जे लहरुनि ते तरंदड़ महाकवि अयाज़ जूं फिक्रूं सिंध देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया मां मिट्टी माथे लाया मां ॿुधी संदसि मोह में मुबतला थी वियो हुउसि, तीअं बाद में खेसि मौलाइनि जी मजलिस पढ़ंदे ॾिसी कुझु हैरान थियो हुउसि। पर इहो सोचे सम्झी त हर माण्हू दरअसल केतिरनि ई तज़ादनि जो मजमू हूंदो आहे, मां खां परभरो थी न सघियो हुउसि। क़ौमी दानिश्वर ऐं मुतहरिक कारकुन हुजण जी दावा रखंदड़ सॼण सिंधी तालिब हुसैन लाजपर जेको वणंदड़ अणवणंदड़ जायुनि ऐं शख़्सनि वटि नौकरी कंदे बि पाण खे सिंध सां सलाहणे रखंदो आयो, सो पंहिंजे ज़ात में दोस्तनि सां ॾाढो प्यार कंदड़ दोस्त हो। अदावतें थी तगाफुल था रंजिशें थी मगर, अदावतें थी तगाफुल था रंजिशें थी मगर, बिछड़ने वाले में सब कुछ था बेवफाई न थी। असीं सभु दोस्त अदबी संगत जे क्लास में संदसि मौजूदगीअ खे पंहिंजे लाइ सराहीअ जो सबबु सम्झंदा हुआसीं। हू असांजे तख़लीक़ुनि ते जंहिं इल्मी गहराईअ, तनक़ीदी सम्झ ऐं शख़्सी फ़राख़दिलीअ सां घणा पासा ॻाल्हाईंदो हो, सा ॻाल्हि असां लाइ वॾो उत्साह हूंदी हुई। हू हिकिड़ो अजीब शख़्स हो, पंहिंजी ख़ामोशीअ में बा आवाज़, पंहिंजे आवाज़नि में माठ माठ, पंहिंजे सांती के लहजे ऐं माठीने मिज़ाज में गरजदार। अक्सर हू मूंखे ॾाढो पुरस्कार माण्हू लॻंदो हो, कंहिं ॿी दुनिया जो रहवासी, कंहिं पराहे पार जो माण्हू, कंहिं ॿिए किनारे ते बीठल शख़्स। कॾहिं एतिरो वेझड़ो ऐं पंहिंजो पंहिंजो भासंदो जो दिलि चवंदी ऐं चाहींदी संदसि कुल्हे ते कंध रखी रोई पइजे, साणसि गोॾो कढे वेहिजे ऐं वेही के पहर रूह रचंदियूं कजनि, त कॾहिं वरी अहिड़ो अजनबी ओपरो जो ॼण अव्हां जो साणसि ऐं हुन जो अव्हां सां को संग सियापो कोन्हे, पर पोइ बि हू प्रिय वांगुरु अव्हां जे हाव में हुरंदो रहंदो, दिलि वांगुरु छातीअ में धड़कंदो रहंदो। वो हम सफ़र था मगर उससे हम नवाई न थी,
वो हम सफर था मगर उससे हम नवाई न थी कि धूप छाऊं का आलम रहा जुदाई न थी। साणस मुझो तालुक शुरू खां वठी आख़िर ताईं समाजी न पर साणस मुझो संबंध दिल जो संबंध हो। उन शाम मूं पंहिंजे दिल में बेसबब का बेचैनी महसूस कई। मंझंदि खां ई कंहिं न सम्झ में ईंदड़ उदासीअ में अटकियो पियोसि। सम्झ में न पिए आयो त इहा मन जी आंध मांध छो आहे। तव्हांजो सिजण थे महिल फेसबुक ते ख़बर पई त सजण सिंधीअ नाले हिन उदास देश जो हिकिड़ो उदास आशिक़ सिज सां गॾु ओलह में अलूप थी चुको आहे। मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार, दिल ने दिल से बात की बिन चिट्ठी बिन तार। कहानी मुकम्मल थी वई, नावल पूरो थी वियो। टाक मंझंदि महिल कंडी ऐं ख़बरनि जी खारी उस जी ओट में उन उदास शख़्स सां आख़िरी मुलाक़ात महिल संदसि बुठीअ ते सिंध जी चीकी मिटी राईंदे मूंखे साईं मीरमन पीरज़ादे जा उहे जुमिला यादि अचण लॻा जेके हू अक्सर मौक़नि ते दोहिराईंदो हो पंहिंजे मख़सूस अंदाज़ ऐं लहजे में। ऐं इहे जुमिला मूं आलियुनि अखियुनि सां सॼण सिंधीअ खे अर्पिया। अड़े बाबा, माण्हू त बराबरि मिटीअ जो आहे पर संदसि सम्झ संदसि रूह त मिटी न आहे। ही ॾियो त बराबरि मिटीअ जो आहे, ही ॾियो त बराबरि मिटीअ जो आहे पर लाट त मिटीअ जी न आहे।